बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तुम्हारे सिरे यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल और जो आज ये वीडियो बुलनासी पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े दरन जी करामत जो वाक़ियो अचो त ॿुधो जो मुफ्ती साहब जी आवाज़ में। हिकिड़े ॾिहाड़े खोड़नि जे भरमा अची लंघिया। जुमे जो ॾिहाड़ो आ। दिल में सोचो वॾो शहर आ, नमाज थींदी आ, मखदूम वटि नमाज पढ़ूं पोइ अॻिते वेंदासीं। मखदूम साहब वटि जीअं जो विया त मखदूम साहब अदब सां मिलियो, पीर से रोज़े वारे खे रहाई मानी खाराई। आज़ान जमल आई, मस्जिद ॾे रवाना थिया। ॿई गड़िया पिया वञनि बुज़ुर्ग। मखदूम मोहम्मद आकिल पीर से रोज़े वारो पुठियों जमात। जब शहर मजा लगे अॻिते थिया, मस्जिद जे शहर जे विच ते आया तमल हिकड़ी कुकड़ मुई पई हुजे, कंहिं शख्स जी मरी वई ही सा उछलाए छड़ी हई, घिटी में पई ही। मखदूम मोहम्मद आकिल दिल में सोचो त रोज़े वारो मोहम्मद राशिद सैयद आ ऐं साहिब करामत ऐं कमाल आ, माण्हू नवा नवा मुरीद पियो बणाए। मां बि मखदूम आहियां, बुज़ुर्ग आहियां, पंहिंजी तारा करामत त ॾेखारियांसि। इहो दिल में ख्याल करे हजरत मखदूम मोहम्मद आकिल रहमतुल्लाह अलैह थोड़ो जो हयो उन मोल कुकड़ खे त अल्लाह जे इज़न सां जेरी थी पई। अल्लाह वारनि जे पेर में कमाल आ। समझो था अलाए न? सुभाणे तव्हां खे चवंदा त ठाहे कूड़ो ई मोह जहिड़ो थी पियो। मौलवी अशरफ अली लिखियो आ, मां हवालो ॾियां। मौलवी अशरफ अली लिखियो आ जमालुल औलिया में बीबी राबिया बसरी हज ते पे वई। हलंदे हलंदे ॿियो हिन सां साथी गॾु आ, उहो बि हज ते पे वियो। संदसि साथीअ जी गॾ जेका आई सा जबल जे पंध में थकिजी मरी पई। जब मरी वई त मोल फ़कीर गॾ जा अथर लाथा, थड़ा लाथई, तंग छोड़ई, लगाम लाथई, समूरा टपड़ मथे ते रखई त हाणे गॾ त मरी वई। पुठियां बीबी राबिया आई, छा थो करी? ओ बीबी साहबा गॾ मरी वई आ, भला हाणे मुईअ खे छा कयां? थड़ा त कम ॾींदा त इहे तड़ा लाया थो पियो। बीबी राबिया थी चवे न न मुई कान्हे, चे मरी वई आ, चे परे थी। बीबी साहबा मथा बीही दुआ थी करे मुंहिंजा मौला तुंहिंजो बानो ऐं तुंहिंजी बानड़ी बैतुल्लाह जे ज़ियारत लाइ वञनि था, झंगल में हिन जी गॾ मारे छॾी थी। ग़रीब खां पंधु कोन थींदो, तो मारी आ पर मुंहिंजी दुआ क़बूल करे हिन खे जी यार। बीबी साहबा दुआ घुरी बस करे गॾ खे जो पुछ खां त कन छॾे बीही रही। उन खां पोइ बि 8-10 साल उन माण्हू वटि जेरी। अब आयो कंहिं लिखियो आहे अशरफ अली, कंहिं लिखियो आहे बाबा जेकॾहिं बीबी राबिया बसरी जे दुआ सां मुअल गॾ जेरी थी सघे थी त मखदूम मोहम्मद आकिल रहमतुल्लाह जे थुॾे सां कुकड़ मुअल जेरी थी सघे थी। पीर से रोज़े वारे ॾिठो, समझी विया त मखदूम साहब मड़ी मूंखे करामत ॾेखारी आहे, माशाअल्लाह। ठीक आ, मस्जिद में विया, सुन्नतूं पढ़ियूं, खुतबे जो टाइम थियो। पीर से रोज़े वारे खे चई क़िबला तव्हां मेहमान आहियो, आले रसूल आहियो, मुंहिंजा दोस्त बि आहियो, असां वटि हली आया आहियो, तंहिंजे करे मां तव्हां खे इजाज़त थो ॾियां, खुतबो बि तव्हां पढ़ायो, जुमो बि तव्हां पढ़ायो। थींदो आहे न सही? को दोस्त वटि आलिम हली ईंदो आहे, इहो अखलाकी फर्ज़ आहे उन पेशमाम जो जो उनखे सलाह करे। मखदूम साहब सलाह कई त तव्हां नमाज़ पढ़ायो। हज़रत पीर से रोज़े वारा फरमाइनि था मखदूम साहब तव्हां मूंखे मोकल ॾिनी आहे, तव्हांजी महिरबानी खुतबे जे लाइ, नमाज़ जे लाइ। हाणे मुंहिंजी मर्ज़ी मां जंहिंखे चवां, तव्हांखे इतराज़ त कोन्हे न? हजरत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मूंखे को एतराज कोन्हे, अवां पढ़ायो, अवां जो को खलीफो पढ़ाए भली पढ़ाए, मूंखे एतराज ही कोन्हे। हजरत पीर सही रोज़े वारा रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया ओ खलीफा जी क़िबला मस्जिद खां ॿाहिरि वञ, जेको नज़र अचई तंहिंखे वठी आ, जेको बि मुंह चढ़ाई तंहिंखे वठी आ। हाणे ही उहो ज़मानो अथव जंहिं ज़माने में बाग खां पोइ सभु मुस्लमान मस्जिद में हूंदा। समझो था अलाए न? अॼुकल्ह
बांग खां सब मुसलमान बाहर अञा वेठा गाना टीवियूं फिल्मूं ॾिसंदा बांग आई कुरान जी तिलावत आई जक त बंदि करे ही रहंदा इहा ॿुधण जे लाइ तयार कोन्हनि के अल्लाह तबारक व तआला शरा असांजे हाल ते रहम फरमाए अफ़सोस मुसलमान मस्जिदूं फिटाए छॾी निमाज़ जे वेझो कोन दीनदारी तो में कान्हे का पोइ छाजो तूं मुसलमान ई पाण खे सुन्नी थो सॾाई आशिक़ रसूल हूंदो आहे जेको अल्लाह जे हबीब पाक फरमायो आहे फिर सलात कुर्रतुल ऐनैय निमाज़ में मां मुहम्मद जूं अखियूं ठरंदियूं आहिनि त आशिक़ रसूल जूं बि निमाज़ में अखियूं ठरनि आशिक़ रसूल निमाज़ी हुजे या बेनिमाज़ी ॾाढे ॻाल्हि आशिक़ सुन्नी निमाज़ी हुजे या बेनिमाज़ी हाणे हथ कोन थो खणायां पर अॼु पक्को वाइदो कयो त इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह बि ॾुखी थी लॻे पई जहिड़ो गिचीअ में घटि पइजी वियो चओ इंशाअल्लाह पढ़ंदासीं अल्लाह तौफ़ीक़ नसीब फरमा सब निमाज़ी थी पओ दीनदार थी पओ मस्जिदूं आबाद कयो अबा हमेशा फिटल जाइ ते चिब वेहंदी आहे सम्झो था लाइ न फिटल जाइ ते केरु वेहंदो आहे अवां मस्जिदूं फिटायूं मस्जिदुनि में वहाबी वेहिजी विया चिबरा वेहिजी विया अवां आबाद कयो इंशाअल्लाह उहो वक़्तु ईंदो जो पंडितूं सभु मस्जिदूं अहल सुन्नत जे हथ में हूंदियूं आओ या न पर तॾहिं थींदो जॾहिं निमाज़ी बणंदो निमाज़ी न थींदो त पोइ चिबरा वेठा हूंदा तंहिंजे करे अवी निमाज़ी बणिजी पओ इन्हनि मस्जिदुनि खे ठाहिण वारा सुन्नी चंदो सुन्ननि जो मुजादा मस्जिदुनि जा प्लाट अहले सुन्न जमात जा कुर्बानी ॾियण वारा सुन्नी पर तव्हां ख़ाली करे वियो छॾे वियो पोइ चिबरा अची वेही रहिया अवां पंहिंजूं मस्जिदूं आबाद कयो इंशाअल्लाह अज़ीज़ जाते अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह जो नारो लॻो त शैतान पाण ई भॼी वेंदो इंशाअल्लाह चओ इंशाअल्लाह दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम हाणे ई उहो ज़मानो आहे जो आज़ान खां पोइ को बि मुसलमान ॿाहिरि न हूंदो सभु मस्जिद में पीसे रोज़े वारे ख़लीफ़े खे चयो वञ जेको मिलई तंहिंखे वठी आ ख़लीफ़ो जो ॿाहिरि निकितो मुसलमान त ॿाहिरि को हुयो ई कोन हिकिड़ो वाणियो आहे थाल मथे ते छोला वठो छोला छोला वठो छोला विकिणंदो पियो अचे फ़क़ीर खे हुकुम हो त जेको मिलई तंहिंखे वठी आ वाणे खे चई हलो मस्जिद में वाणे चयो मुस्लिमीन मुंहिंजो छा मस्जिद में चई बाबा पीर साईं सॼो थी चई बाबा मुंहिंजो पीर बीर में कुझु न वञे फ़क़ीरो हुर पीर साहिब जो चई न हलो त ज़ोरी बोठियल हूंदा थाल में हारी दूं साईं न त फज़ीलत सां थाल दूं हल ॾिठई जो फ़क़ीर जूं ॻाल्हियूं क्यों चई मैं मुस्लिमीन नथो मुड़ी त हल अब ज़ोर जे गुज़ारी आहे न सही मस्जिद में वठी आयो जब मस्जिद में आयो हज़रत पीसे रोज़े वारे जी नज़र पई ज़ुबान सां पुछनि ई कोन था रुगो निगाह फरमाइनि था निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी वाणे जे मथा नजर पई आहे फौरन तो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत पीसे रोज़े वारा फरमाइनि था इनखे ॿाहिरि वठी वञो इनखे तड़ कराए अचो इनखे वुज़ू कराए अचो इनखे कपिड़ा मटराए अचो जल्दी जल्दी इनखे गुस्ल करायो वियो कपिड़ा मटिजी विया वुज़ू करे मोटी आयो जमल अंदर आयो आहे तमल पीसे रोज़े वारा फरमाइनि था ओ नवा मुसलमान उथी मिंबर ते खुतबो पढ़ हुकुम थियो मिंबर ते बीठो अहिड़ो फसीह ज़ुबान फसीह लिसान में अरबी में खुतबो पढ़ी जो जहान हैरान थी वियो खुतबो पढ़ी लथो आहे पाण फरमाइनि था हाणे मिंबर तो लथो आहे मुसल्ले ते वेही निमाज़ पढ़ाए तूं अॼु नओं मुसलमान थियो आहे जहिड़ो माउ जे पेटा जो नओं ॼाओ आहे
तोखे कल में पाक करे छॾियो आहे। मुंहिंजा अदा अहिड़ी बेहतरीन नमाज पढ़ाई, क़राअत सोहणी, नमाज जा शराइत पूरा, नमाज पढ़ाए दुआ घुरी जमल फारिग था। हजरत रोज़े वारा फरमाइनि था, ओ मखदूम साहब, मुई कुकड़ जहिड़ी करण वॾी ॻाल्हि कान्हे का, या वरी बि मरी वेंदी, पर का मुई दिल जहिड़ी कर जेका क़यामत ताईं वरी न मरे। उनखे निगाह सां अहिड़ो जहिड़ो करजो वरी न मरे। ख़ुदा जो कसम, अल्लाह वारा मुयूं दिलियूं जहिड़ियूं कंदा आहिनि, अहिड़ियूं जहिड़ियूं कंदा जो क़ब्र में भी ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र करो। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे।